ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में ॾिठो पाण त श्री श्याम सुंदर जे भाउ बलदेव जी तीर्थ यात्रा ते हिक व्यास गद्दीअ ते वेठल ब्राह्मण के मारे विधो, जंहिं करे ब्रह्म हत्या जे लाइ प्रायश्चित कनि था ऐं उन ब्राह्मण जे पुट के गद्दीअ ते विहारीनि था ऐं गॾोगॾु उन पुट के वरदान ॾियनि था त तोखे बिना परे ही सब ॻाल्हि पाण ही यादि थी वेंदी, जंहिं करे उन छोकिरे के 6 शास्त्र ऐं 18 पुराण वेठे वेठे यादि थी विया ऐं हू उन्हनि जी कथाऊं वाचण लॻो। उन खां पोइ ब्राह्मण बलदेव जीअ खे चयो त हिकिड़ो बांदर असांजे यज्ञ वग़ैरह में गंद किचिरो विझी उन में विघन विझंदो आहे, तव्हां कृपया असांखे उन खां बचायो। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अज पाण उन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो अध्याय 88 शुरू करे रहा आयूं, जंहिंजो नालो आहे बलवल नाले बांदर रूप दैत के बलराम जीअ जो मारण। श्री सुखदेव जी चयो, हे राजा, रेवती रमन रकेश्वरन जे चवण सां बलवल दैत के मारण वास्ते केतिरनि ॾींहंनि ताईं नेम शारणी तीर्थ में रहियो। पूर्णमासीअ जे ॾींहुं ॾाढो अंधियारो पैदा थियो ऐं किने पाणीअ जो मींहुं वसण लॻो। उन वक़्तु रकेश्वरन बलराम के चयो त महाराज, इहे लक्षण उन बांदर जे अचण जा आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधी जीअं ई बलराम जी हल ऐं मौसल पंहिंजे हथियारनि खे यादि कयो, तीअं ई उहे ॿई उन वटि अची पहुता। थोरी देर में हू दैत बांदर रूप सां रंग जो कारो जबल जियां डिघो, वॾनि वॾनि ॾंदनि, ॻारनि अखियुनि ऐं ख़ौफ़नाक शक्ल सां त्रिशूल हथ में खणी बादलनि वांगुरु गजगोर कंदो अची निकितो, जंहिंखे ॾिसी बलदेव जी पंहिंजो हल ऐं मौसल खणी उन ॾांहुं हलायो। उनखे ॾिसंदे ई दैत सम्झियो त हिन जहिड़ो ॿियो को जोधो टिनी लोकनि में कोन्हे। जॾहिं उन बांदर बलराम जीअ खे पाण खां वधीक सम्झियो, तॾहिं हू मंत्र जे ज़ोर सां गुम थी वियो ऐं आकाश मां गंद वग़ैरह वसाइण लॻो। दैत जो इहो हाल ॾिसी रेवती रमण खां रहियो न वियो ऐं यकदम उन बांदर खे हल जी नोक सां खणी ज़मीन ते पछारे हिकु मौसल संदसि सर मथां अहिड़ो हंयो जो उन जो प्राण निकिरी वियो, जंहिंखे ॾिसी सभई रकेश्वर अहिड़ी तरह ख़ुशि थिया जहिड़ी तरह बरतरासुर दैत जे मरण वक़्तु देवताऊं ख़ुशि थिया हुआ। ऐं उन वक़्तु रकेश्वरन रेवती रमन खे आशीर्वाद ॾेई अहिड़नि फलनि जो हार गले में पातो जंहिं जा फुल कॾहिं बि न कोमाइजनि ऐं जंहिं में ॾाढी ख़ुशबू हुई। तंहिंखां सवाइ देवताउनि बलदेव जीअ ते फुल वसाया। रकेश्वरन दैत जे मारिजी वञण खां बेखौफ़ थी बलदेव जीअ खे मोकल ॾिनी। सबई चओ जय श्री कृष्णा, जय बलदेव जी, जय जय शीशनाथ। प्यारा भक्तों, तंहिंखां पोइ रेवती रमण गिरे मुक्तिसर, गोमती, गंडक, व्यासा, गंगा, कौशिकी
सरयू, पलू आश्रम, सोनभद्रा, प्रयाग, काशी ऐं ॿियनि केतिरनि ई तीर्थनि में वञी स्नान ऐं दान कयो। वरी उतां गया जी गंगा सागर, गोदावरी, भागीरथी, संगलदीप, भीमरथी, सेतबंदर, अशीवर, बंद क्षेत्र, श्रीशैल ऐं ॿियनि तीर्थनि में वञी स्नान कयो। 10,000 गायूं विधीअ मूजिबि ब्राह्मणनि खे दान ॾिनियूं ऐं उतां वरी स्वाम कार्तक, अगस्त्य मुनि, परशुराम जी ऐं अर्जुन बालाजी दर्शन कंदो वाट में सभिनी माण्हुनि खे सुख ॾींदो साल जे पोएं ॾींहुं पृथ्वी परिक्रमा करे हरिद्वार में पहुतो। उते हिन ॿुधो त पांडव ऐं कौरवनि जी युद्ध हली रही आहे। इहो हाल ॿुधी बलदेव जी कुरुक्षेत्र ॾांहुं हलियो। जंहिं वक़्तु राजा दुर्योधन ऐं भीमसेन पाण में तरह तरह हथियारनि सां युद्ध करे 18 ॾींहं गदा युद्ध शुरू कई तंहिं वक़्तु बलदेव जी उते अची पहुतो। जंहिंखे ॾिसी युधिष्ठिर ऐं ॿियनि संदसि भाइरनि ऐं राजा दुर्योधन दंडवत कई। बलदेव जी उन्हनि खे आशीर्वाद ॾेई चयो त वॾे दुख जी ॻाल्हि आहे जो श्याम सुंदर त्रिभुवन पतीअ जे रहण ते बि कौरवनि ऐं पांडवनि रजोगुण जे वस थी नेठि पंहिंजनि भाइरनि ऐं ॿियनि लखनि माण्हुनि खे नास कयो। भीमसेन ऐं दुर्योधन ॿई ॼणा ज़ोर में हिकु जहिड़ा, पर मंझंदि तफ़ावत सिर्फ़ु एतिरो आहे जो भीमसेन जा श्वास विरण वक़्तु नथा फूंडजनि ऐं दुर्योधन वरी खांइसि तरार युद्ध चङी ॼाणंदो आहे। उन्हनि जो विरण ॾिसी बलदेव जी दुर्योधन ऐं भीमसेन खे घणो ई चयो त तव्हीं विरण छॾे ॾियो जंहिंमें तव्हांजो वंश क़ाइमु रहे। ॾिसो महाभारत करण में केतिरो कुल ऐं कुटुंब अव्हांजो मारिजी वियो आहे, तॾहिं बि तव्हांखे पंहिंजी चङाई ऐं बुराई सम्झ में नथी अचे। इहा ॻाल्हि ॿुधी परमेश्वर जी मर्ज़ीअ मूजिबि ॿिन्ही शूरवीरनि बलदेव जीअ खे हथ जोड़े वेनती कई त हे महाराज, हाणे जंग हली रही आहे, असां खां माठ करणु न थींदो। जॾहिं रेवती रमण जे सम्झाइण ते बि उन्हनि ॿिन्ही पाण में विरण न छॾियो, तॾहिं बलदेव जी परमेश्वर जी इच्छा अहिड़ी सम्झी माठ करे वेठो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 79 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।